मेहरलग देह पिपरी में सोढर बिरादरी जे गदा हुसैन सोढर ऐं आशिक हुसैन सोढर पारां ज़मीन ख़रीद करण तां बाअसरनि पारां ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश कंदे सोढर बिरादरी मथां कूड़ा केस दाख़िल कराए रिकॉर्ड में हेरा फेरी करण ख़िलाफ़ सोढर बिरादरी जे आशिक हुसैन सोढर, गदा हुसैन सोढर, करम अली सोढर, साजिद अली सोढर, गुल हसन सोढर, अली गुल सोढर, मजीद सोढर, हाजी इसहाक सोढर समेत ॿियनि जो मेहड़ इंडस हाईवे खां घंटाघर चौक ताईं एहतजाज। अॻूणे रेवेन्यू सुपरवाइज़र नदीम महेसर ऐं ॿियनि मुलविस रेवेन्यू अमलदारनि ऐं अॻूणो डिसमिस फ्रॉम सर्विस ऐं मेहड़ ए सेक्शन पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त असां देह पिपरी में ज़रई ज़मीन ख़रीद कई आहे, जंहिंजो रिकॉर्ड असां वटि मौजूदु आहे। बिलाजवाब बाअसर धुर जे माण्हुनि डिसमिस पुलिस एहलकार गुलाम हुसैन जतोई मीर कमांकर पारां रिकॉर्ड में हेराफेरी करे कूड़ा केस दाख़िल करे ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिश कई पई वञे। रिकॉर्ड में हेराफेरी कंदड़ रेवेन्यू अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो।